डोकरी वेझे ॻोठ भट्ट शरीफ़ वटि डोकरीअ खां ॻोठ वापसि वेंदड़ मोटरसाइकिल ते सवार अब्दुल क़दीर सोलंकी, सतार पंवर ऐं बशीर अहमद कीरियो ॻोठ भट्ट शरीफ़ मेहराण शाख वटि रस्ते ते 8 नामालूम हथियारबंदनि फ़ौरन हथियारनि जे ज़ोर ते जरकमाल बणाए मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फुर करे भरिसां मच्छी जे खॾ ते सुतल जुमन मशहूरी खां फुर करे आसानी सां फ़रार थी विया। इन मौक़े ते ॻोठ भट्ट शरीफ़ जो अवाम सां गॾु ॻोठ भट्ट शरीफ़ जो चङो मुड़ुसु अनवर अली सोलंकी ऐं काउंसलर मुस्लिम सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा नौजवान शहर तरफ़ सुधो सामान सुधो ख़रीद करे ॻोठ तरफ़ अची रहिया हुआ त रस्ते ते ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि असांजे नौजवान खां मोटरसाइकिल रोक रक़म मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया आहिनि। असां SSP लाड़काणो खां मुतालबा त कयूं त फुर थियल सामान वापसि कराए बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में लाड़काणो डोकरी रोड ब्लॉक करे सख़्तु एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।